डॉक्टर वटि हलंदो मां 4 ॾींहंनि वारी दवा पी ख़त्म कंदी त वटि हलंदो मां न इन खट ते पई हूंदी जा। बाबा तव्हां विड़ो न मां दवा खणी आयो। वो पुट दवा त आंदी थई पर माणे खे केर प्यारे चई त तसे प्यारियूंसि बाक़ी ही दवा बहु माणे कान पीअंदी आई। कौन तो तुझे पैसा ज़ाया थियन पिया थी दवा पिया थी तुझे पैसा ज़ाया थियन कौन ॾींदुसि भली मराया बच्चा। दवा में ज़हर तो कोनी मिलाल न जो एॾियूं रड़ियूं पई करी। अम्मा दवा पी पापा ईअं पचर कान छॾींदे। पुट जेसी ये रड़ियूं न करे न तेसी इन जी मानी हज़म कान थींदी। केड़ी मानी अज ते पचाई खाराई थी हां रुकत ते पे दाऊ करी वञी धूड़ पा। जरो एहसास कोन अथसि जरो मुझे एहसास कोन अथसि मरा पई तब इनके मानी थी खपेसि। मलूका रात मां काजी खे घुराईंदुसि नसीबा खे ग्वार जे वेस में तैयार करे विहार जाए। मां मरी त सघां थी पर तोसां निकाह न कंदसि न कंदसि न कंदसि। इन्हे करे मां ॻाढ़े जोड़े सां गॾु कफन बि आंदो आहे। मूंखे ख़बर हुई तूं ज़िद ज़रूर कंदी। हा हा मूंखे मौत क़बूल आहे मां मौत खे गले लाईंदसि पर तोसां निकाह कॾहिं कोन कंदसि। मौत तोखे न तुझे ज़िद जे करे मौत मलूका खे मिलंदो। जे मारणो अथई रात छो हींअर ई गोली हलाए। ठीक आहे इहा ख्वाहिश भी तुझी पूरी तो तू ये तो करे सकी। मुमा रहम जी उम्मीद न रखो मां सब कुछ करे सका तो। भाव के मारण वक्त मुझा हथ न रखिया त पोइ हिन खे मरण में केड़ी मुखे तकलीफ थींदी। मौत जो खौफ ही केॾो न भयानक हूंदो आहे। तव्हां जे जिस्म जा झिरक ॿुधाइनि था त ज़िंदगी सां केॾो प्यार कयो थियो। इन्हीअ करे चवां थो त ज़िद छॾे ॾियो पाण बि ख़ुशि रहो ऐं ॿिए कंहिंखे बि ख़ुशि रहण ॾियो। रात काज़ी खे वठी ईंदुसि सभिनीनि जी भलाई इन्हीअ में आहे त बग़ैर रत वहण जे निकाह थी वञे। ॾिसो तव्हां कुछ ॾींहं सोचण लाइ असांखे नथा ॾेई सघो। जॾहिं निकाह करणो आहे त पोइ सोचण छाजो। इहो ई त तव्हां सां निकाह कयां या तव्हांखे मिल्कियत लिखी ॾियां। मथे जो सूर मां बि विहाइण नथो चाहियां। न ये करे असांखे सोचण लाइ कुछ ॾींहंनि जी मोहलत ॾियो। सिर्फ़ 2 ॾींहं तव्हांखे सोचण जी मोहलत ॾियां थो। 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे को बहानो न घुर्जे। 2 ॾींहं काफ़ी आहिनि। मूं तव्हांखे ख़ुदि मुख़्तार छॾियो आहे। 3 ॾींहं पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण कजो। ख़ुशि रहण चाहियो थियूं या कोई छा सोचे जीजा खेरा खे त न्यापो ॾेई अचां पर वर खे छॾ ऐं निकिरण जी कर। कोशिश कयां थो जीजा। इहो तुंहिंजो असां मथां थोरो थींदो। छाजो थोरो जीजा। खैरा खे चइजां कीअं बि करे कहिड़ी बि हालत में हवेलीअ मां थी वञे सो बि अॼु जो अॼु न त सुभाणे त पक अचे। जेकॾहिं न आई न त असांजो मुहल मुंहुं ॾिसंदी।
खेरा खे चइजांइ असांखे ज़िंदगी 2 ॾींहंनि जी मिलियल आहे। कोशिश कजां त असांजो न्यापो खैरा ताईं पहुचे। वञा थो जीजा, दुआ कजो त रेस मुंहुं न पए। हींअर ओताक जे कमरे में हूंदो, तूं ॿाहिरां निकिरी वेंदे। कोशिश कयां थो जीजा। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, कीअं वञी मिलां ने। दर ते मिरूं ॿधो बीठो आ, नज़र पियसे त असली चीरे फाड़े छॾींदो। पर जे न थी वञा त क़यामत जी कारी थी थियां। मरी कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि त जीजान जो न्यापो आयो ऐं मां न वियसि। हल कयां थी कोशिश, वधीक जेको जीजान जो नसीब। अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे, पंहिंजे सिर त निभायां, वधीक मालिक पाण भलाई कंदो। इंतज़ार में सॼो ॾींहुं गुज़री वियो ऐं खैरा कोन आई। ईअं त कोन्हे त खैरा खे न्यापो ई कोन्हे मिलियो। खैरा खे न्यापो मिले ऐं उहा न अचे, ईअं त थी नथो सघे। पर जे न्यापो मिलियो बि अथसि त पोइ खैरा छो कोन आई आहे? ईअं बि थी सघे थो नसीबा। वसां त खैरा कोन घटाईंदी, पर थी सघे थो ओताक खां ई वापसि मोटी वई हुजे। नसीबा हाणे छा सोचियो थी? सभु त रबंद थी विया आहिनि। बाक़ी सुबुह को ॾींहुं आहे, ॿिए ॾींहं ते काज़ीअ खे वठी ईंदो, या निकाह कयां या मिल्कियत लिखी ॾियां। हाणे त सिर्फ़ु इहे 2 वाटूं बचियूं आहिनि। तूं ई ॿुधाए त कहिड़े तरफ़ वञा? मां तो मथां को ज़ोर न रखंदमि नसीबा, जेको तोखे सम्झ में अचे। मुंहिंजी सम्झ त कमु छॾे वई आहे। मालिक मथां छॾियो अथव। खानो अचर किथे आहे, काॾे विया आहे? पुराने कंदा था, का बि ख़बर न आहे। तव्हां सां गॾु हुयो, ज़ाहिरात तव्हांखे ॿुधाए पोइ वियो हूंदो, ऐं तूं थो चई त मूंखे का बि ख़बर न आहे। कालू, जे नथो ॿुधाइण चाही त उहा ॻाल्हि कर। बाक़ी खानू खर दिमाग़ आहे, पर एतिरो बि न जो सचे कूड़ जी परख न रखे। असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त मां ॻोठ थो वञा। उन खां पोइ तव्हांखे नाहे मिलियो? न, बाक़ी इहा ख़बर आहे त मूसा खान जे ॻोठ रोज़ फायरिंग हले थी। परियल ऐं कमदार सां मिलण खां पोइ तो कहिड़ो अंदाज़ो लॻायो त आचर उन्हनि में ठा थी सघे थो? कमदार वारा हद खां वधीक मजबूर हुआ खानू। कालू, मजबूर माण्हू कुझु बि करे सघे थो,
इन जो मतलब त कमदार वारनि आचर जा सब शर्त क़बूल आउंदा। इएं भी थी सघे थो। हाणे जे आचर मूंखे मिलियो त पंहिंजे ॻोठ में मिलंदो। पर उहो त तव्हांजे दुश्मननि जो गढ़ आहे। हा कालू हा, फल आचर मुंहिंजे सभिनी दुश्मननि जे विच में छो न वेठो हुजे, पर आचर खे नाहे छॾणो, छो त खानू खर दिमाग़ आ। आचर जो पीछो दोज़ख ताईं बि नाहे छॾणो। हिते त मामूली मच था ॿरनि। चङो यारो यारी। काॾे काॾे सुबुह सुबुह सां तवाई लॻी थी वञी। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तुंहिंजो सॼी उमिरि पटीअ ते पेर हुयो, घर वेहण हूंदो हुई, पोइ मां तोखां कॾहिं पुछो त काॾे थो मरण वञे? अरे मुंहिंजी त सॼी उमिरि रुलंदे गुज़री, पर हाणे त घर वेठो आहियां न, पोइ तोखे वेहण छो नथो अचे? जॾहिं लठियूं खाई खाई साणू थी पियो आं, हाणे सम्झे थो त संथन में साह ई कोन्हे, तॾहिं घर वेठो आं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जे अॻ में इहा सोच करे हां त एतिरी लठियूं ई न खाए हां। मुंहिंजे संधन में त साह कोन्हे को, बाक़ी मां सम्झां थो त तुंहिंजे संधन में साह आहे, तॾहिं त वञी थी लठियुनि खे कूर कूर करण। पोइ ख़ुदा जी बंदी माखड़ी करे वेहो त अची न वञी कंहिंजे आरे में। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, ॿाहिरि त अञा खूरे जी बाहि थी ॿरे पई, पर जे न तूं दोज़ख जी बाहि लाहे हेठि रखंदे तॾहिं बि खैरा कोन मुड़ंदी। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तोको खैरा कहिड़ो ड्रिजणो सम्झो आहे छा? ख़बर आहे मूंखे जेका तूं कंबू खान जी थी आहे। अरे माण्हुनि जी कल थड़ी थी वरितई, वटंदा नांगनि जूं खलूं लाहींदा, राणी सेकाटे न विझनी त पई न हुजी विच घेकीअ में वथ टेड़ियूं। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, सभु तो पाण जा सम्झाइनि छा? जेको अचे सो हथ सेकियूं वञे। अरे मां खैरा आहियां खैरा। अरे मूं मथां न जेकॾहिं को आङुर सिधी कंदो त खैरा हुनजे मुंहं ते चंपो ठाहींदी। चंपो हा, सभु तो वांगुरु न आहिनि त बठो खणी तो अॻियां ॾे पियो, दिलि ते कुटियूं सटियूं हलिया वञनि। पोइ वञी वेठी छुआ, महिला थी वञ, वाटे भाऊ वारा बिचारी मोचड़े में गन विझूं।